अस्सलाम वालेकुम ज़हर ज़िंदगी ड्रामे जी दोस्तों नेक्स्ट एपिसोड जी धमाकेदार तव्हांखे कहाणी ॿुधाईंदा हलूं। जॻह हाणे किस्त अचण वारी आहे। इन में छा ॻोठ वारा बग़ावत करे जीजा सां मिली करे कमाल खान जे ख़िलाफ़ थी वेंदा ऐं ओठ जो साथ ॾींदा। इहा वरी रॿन जो साथ ॾींदा। इहा ॻोठ वारा पादर खाई वरी हितां निकिरी वेंदा। छा उन्हनि खे ज़मीन जी लालच इहा बग़ावत करण ते मजबूर करे थी या वरी कुझु कमाल खान खां तंग थी चुका आहिनि पादर खाई कई। सॼी कहाणी ॿुधाईंदासीं दोस्तों इन नंढड़े वीडियो में। बेरानी खे पूरो ॾिसो जीअं तव्हांखे सॼी कहाणी सम्झ में अचे थी सके। शायदि खुशो लोग यूट्यूब चैनल के भी ज़रूर सब्सक्राइब कंदा। अगर फेसबुक पेज ते ॾिसी रहिया हो त इनखे फॉलो लाइक शेयर भी ज़रूर कंदा। तव्हांखे ॿुधाईंदा हलूं दोस्तों ॻोठ वारा बग़ावत करण ते मजबूर थी वेंदा ऐं जेको आहे कालू सां इहा ॻाल्हि कंदा असां कमाल खान जे ख़िलाफ़ थी वेंदासीं बग़ावत कंदासीं लेकिन जीजा असांजो साथ ॾे। लेकिन जीजा उन्हनि खे रोके छॾींदी। छाजे करे उनखे ख़बर आहे ॻोठ वारनि खे जॾहिं कमाल खान ॿ पादर हणंदो वरी इहे भॼी वेंदा। लेकिन जॾहिं कालू ॿुधाईंदो त ओठो बि साथ ॾियण लाइ तयारु आहे त पोइ हू चवंदी हा इहो हाणे दिलिजा या रॿन आहे ॻोठो आहे ॻोठ वारा आहिस्ता आहिस्ता कमाल खान जूं खॾूं खोटरींदा जड़ूं खोटरींदा त पोइ कमाल खान ढींगो ढेरी थी सघे थो इन जो। लेकिन कमाल खान खे फ़िलहालु ओठे ते भरोसो न आहे। ओठे खे हथियार बि न ॾींदो ऐं उन ते अहिड़ो ख़ासि को भरोसो न कंदो। इन जे करे ओठो बि फ़िलहालु चुप ई रहंदो जेसीं ताईं उन जो टाइम न अचे उन जे हथ में को हथियार न अचे। अॻिते हली पोइ कमाल खान जे लाइ मुसीबतूं पैदा थींदियूं ऐं कमाल खान जा दुश्मन वधी वेंदा। आहिस्ता आहिस्ता हाकिम खान लाइ बि मुसीबतूं पैदा थींदियूं ऐं जेका हाकिम खान जा माण्हू रॿन ॾे विया आहिनि इहे बि वञी उतां पादर खाईंदा रॿन जे हथां उन खे पकड़ण जी कोशिशि कंदा रॿन खे मजबूर करण जी कोशिशि कंदा हथु खणण जी कोशिशि कंदा। लेकिन रॿन बि सुखियो उन खे हथु न ॾींदो। इन्हनि जे सुठो मतिलबु हिकु ॿ किस्तनि जे अंदरि आमणो सामणो थींदो। ऐं तव्हांखे इहो ॿुधाईंदा हलूं दोस्तों नेक्स्ट एपिसोड में तव्हां इहो बि ॾिसंदव त कमाल खान ऐं ओठो हिकु ॿिए को छिरकदा हिकु ॿिए जे दिलि में इन्हनि जे लाइ बेईमानगी आहे। इन्हनि खे ख़बर आहे त मन हू मूंखे मारे वेझे मन हो चवंदो मतां ही मूंखे मारे वेझे भरोसो इन्हनि जो हिकु ॿिए जे मथां टुटी चुको आहे। दोस्तों वीडियो पुॻा पंहिंजी पुॼाणी ते शायदि को सो भी लोग यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब ज़रूर कंदा। ख़ुदा हाफ़िज़।